जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं BHU तारको वॾो में कोरोना जे हवाले सां जेको अॼु हिते सहूलियात मौजूदु आहे उन हवाले सां असां हितां जे रहवासियुनि ऐं डॉक्टर मौजूदु आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि वटि केतिरी सहूलियत मुहैया आहे ऐं हर माण्हूअ खे केतिरो जेको आहे सो कोरोना जी वैक्सीन उन काफ़ी जेके अक्रॉस द बॉर्डर्स या वबा जेका फैली इन में काफ़ी SOPs ते बि अमल करायो वियो पर डेफिनेटली हिकिड़ी वबा आहे वबा जी जेका असां हद कोन हूंदी आहे का बाउंड्रीज़ न हूंदी आहे पोइ हीअ पूरी दुनिया में जो फैली त उनजे लाइ सभई जेके कंट्रीज़ आहिनि वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन सां मिली करे उन्हनि जेको आहे सो इन जे लाइ एहतियाती उपाउ वठण जी कोशिशि कई आहे। सो हीअ हिकिड़ी वबा आहे हिन में इहो आहे त हिक ॿिए खे पाण खे सेल्फ डिस्टेंसिंग करणी आहे बार बार हथ साफ़ करणा आहिनि पाण खे बि बचाइणो आहे पंहिंजी फैमिली खे बि बचाइणो आहे। सो हीअ हिकिड़ो वायरस आहे सो इन खां पाण खे बचाइणो आहे। सर हिते जेको कहिड़े ॾींहं खां वठी जेको आहे या जेको आहे उन हवाले सां जेको आहे केतिरा मरीज़ फारिग थी विया आहिनि या एक्चुअली असां ॻाल्हि हीअं आहे त जेको हीउ वायरस आहे न इनखे मां पंहिंजी जेका जेके नाज़रीन आहिनि जेका पंहिंजी असांजी आवाम आहे मां हुनखे सवली सिंधी में सम्झाईंदो हलां त हीउ जेको वायरस आहे कोरोना एक्चुअली इहो RNA वायरस आहे। RNA वायरस जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त उहो जल्दीअ में म्यूटेशन हुन में थींदी आहे म्यूटेट कंदो आहे। सो इन करे हिन जा डिफरेंट वेरिएंट्स ईंदा वञनि था पिया पर डेफिनेटली मां वरी बि ॻाल्हि कंदुसि त प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। त असांजो जेको घणो फोकस आहे असांजी पब्लिक हेल्थ जेका आहे असांजी जंहिं ते कमु करे थी पई गवर्नमेंट स्पेशली या स्पेशली असां PPHI सिंध वारा जेके कमु कयूं था त असांजी कोशिशि आहे त प्रिवेंशन ते घणी कोशिशि कजे। सो माण्हुनि खे इन जे लाइ असां जेका असां आगाहीअ जी मुहिम हलायूं था पिया। सो एक्चुअल में हीअं आहे त जेको हीउ वायरस आहे इहो RNA जो वायरस आहे हीउ जेको जॾहिं ही चाइना खां पहिरियां शुरू थियो हुयो त जेको डॉक्टर ली हुयो उहो परेशान थी वियो हुयो छो त हीउ RNA वायरस हुयो ऐं RNA वायरस अहिड़ो वायरस अथव जंहिंजी जेका आहे असां जंहिंखे कंट्रोल करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। सो जीअं असां वटि RNA वायरस में तव्हां ॾिसो हेपेटाइटिस C जो वायरस आहे HIV जेको वायरस आहे उहो RNA वायरस आहे कोरोना जेको आहे उहो बि RNA वायरस आहे। सो इन जे लाइ जेको बहितरीनु तरीक़ो आहे पाण खे पंहिंजी फैमिली खे बचाइण जो उहो आहे मास वैक्सीनेशन कराइजे ऐं पाण खे महफ़ूज़ बणाइजे ऐं पंहिंजी फैमिली खे महफ़ूज़ बणाइजे। आवाम खे कहिड़ो तव्हां जेको आहे पैगाम ॾियणु चाहियो था? मुंहिंजी आवाम खे मुदमाना गुज़ारिश आहे त बराए महिरबानी जेका ग़लति प्रोपेगेंडा आहे वैक्सीन जे हवाले सां उन ते न हलो। सभिनी खां पहिरियां मां डॉक्टर साहब जी महिरबानी सां एतिरो इन दूर दराज जा माण्हू इलाइक़ो तमामु छा था सम्झो इलाइक़ो केतिरियूं वैक्सीन थी चुकियूं आहिनि हिते थोरे अरसे 185 डोज असां हिन महिल करे चुका आहियूं। असांजे लाइ हिते पाण जी BHU तारको ते हिते हर मरीज़ खे तमामु सुठे नमूने सां चेकअप कयो वेंदो आहे तमामु सुठी मेडिसन ॾिनी वेंदी आहे ऐं ॿियो त असां वटि NVD डिलीवरियूं जेके थींदियूं बेराड़ी जे असां वटि 24 कलाक ते फ्री सर्विस मौजूदु आहे असांजी। हिते असां वटि एम्बुलेंस बि आहे उन्हनि खे सही है। बलिया जो हेतिरी कोरोना वबा पई थी हले इन जे बारे में असांखे हिते सहूलियत ॾिनी वई आहे वैक्सीन थी हले पई असां वटि। असां हिते ग़रीब आवाम आहे जेको ग़रीबी हिसाब सां अची करे हिते तमामु सहूलियत सुठी ॾिनी वई आहे की सिंध लेवल ते जीअं असां हिते ग़रीबनि खे सहूलियत ॾिनी वई आहे ऐं असां तमामु ख़ुशनसीब आहियूं। अमलो जेको बि मथियो अमलो आहे PPHI जो तमामु सुठे नमूने सां असां तावन करे रहियो आहे ऐं तमामु सहूलियत ॾिनी वई आहे। जेका बि शइ जी जंहिं शइ जी ज़रूरत पए थी असां मिसकिन ॿराड़ीअ जी आहे हिते अस्पताल जंहिंजे बावजूदि असांखे तमामु सुठी सहूलियत ॾिनी थी वञे ऐं ग़रीब आवाम तमामु हितां ख़ुशि आहे जेको असांखे हितां जे BHU तारको वॾो जे डॉक्टरनि ऐं मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त वैक्सीन जी मुहैया असां वटि मौजूदु आहे। हर माण्हूअ खे उन्हनि ताईं असां पैगाम पहुचाइणु चाहियूं था त हू अची करे असां वटि वैक्सीन कराए। कैमरामैन ज़मीर इस्लामीअ सां गॾु ग़ुलाम नबी इस्लामी।